सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सांगड़ एजाज़ अहमद शेख पुलिस लाइन सांगड़ जो दौरो कयो। डीएसपी हेडक्वार्टर परवेज़ अख्तर कुरैशी इस्तक़बाल कयो। दौरे दौरान हुन पुलिस लाइन जे समूरनि आफ़ीसनि डीएसपी हेडक्वार्टर्स, लाइन ऑफिसर मुहर्रर, MTO कोर्ट, वायरलेस कंट्रोल रूम, वर्दी गोदाम, टेलर पुलिस अस्पताल जो दौरो कयो। समूरनि आफ़ीसनि जो रिकॉर्ड चेक कयो वियो ऐं कोर्ट में मौजूदु हथियारनि जी सफ़ाईअ खे बि चेक कयो वियो ऐं सफ़ाईअ जे मयार बहितर बणाइण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। MT सेक्शन में तमामु सरकारी गाॾियुनि जी चेकिंग कई वई ऐं MTO खे हिदायत कई वई त पुलिस लाइन जूं समूरियूं गाॾियूं हर वक़्तु सुठी हालत में मौजूदु हुजनि ऐं उन्हनि जी बर वक़्तु मरमत खे यकीनी बणायो वञे। ड्यूटीअ ते मौजूदु पुलिस एहलकारनि सां मुलाक़ात करे संदनि ख़िदमतनि खे साराहियो ऐं खेनि चयो त हू पंहिंजी ड्यूटी ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासीअ सां अदा करण जूं हिदायतूं कयूं।